फुलजी भरसां पाट शरीफ में झेड़ो, एक ॼणो क़त्ल ॿ ॼणा ज़ख़्मी। ख़बर मूजिब तारीख़ी शहर पाट शरीफ में ब्रह्माणी ऐं चांडिया बिरादरी में झेड़ो थी पियो। ब्रह्माणी बिरादरी जो नौजवान आशिक अली ब्रह्माणी गोली लॻण सबबि थॾे ते फोत थी वियो। झेड़े में ब्रह्माणी जा ॿ ॼणा होत ब्रह्माणी ऐं संदसि पुट आफ़ताब ब्रह्माणी ॾंडा ऐं गोलियूं लॻण सबबि सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन खे सिविल अस्पताल दादू नियो वियो। उन मौके ते रिकण ऐं पाट पुलिस वाक़े वारे हंधि पहुची फोती नौजवान आशिक अली ब्रह्माणी जे लाश खे ज़रूरी कार्रवाई खां पोइ पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल दादू खणाए वई। वाक़े वारे हंध ते मौजूद गुलाम हुसैन ब्रह्माणी मीडिया खे ॿुधायो त चांडिया बिरादरी जे हथियारबंदनि हला करे असांजे बेकसूर नौजवान खे क़त्ल कयो आहे ऐं ॿ ॼणा सख़्त ज़ख़्मी करे विधा आहिनि। असां सां इंसाफ़ कयो वञे, जॾहिं त झेड़े जो कारण कुझु ॾींहं पहिरियां ॿिन्ही बिरादरियुनि जे नौजवान जे विच में थियल मामूली ॻाल्हि तां ॾंद चक ॿुधायो पियो वञे।